हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइमो सलाम। दोस्तों, अॼु आउं मौजूदु आहियां कैलगरी में ऐं अॼु असां सां गॾु मौजूदु आहे साईं मशहूद काज़ी साहबु। साईं मशहूद काज़ी साहब सां मुंहिंजा टे रिश्ता आहिनि। उहो ईअं त हिकिड़ो त साईं जिन मेहराण यूनिवर्सिटी जा ग्रेजुएट आहिनि। 84 बैच कंप्यूटर साइंस डिपार्टमेंट सां साईं जिन जो तालुक़ु आहे, जॾहिं त असां सिर्फ़ु साईं खां 21 साल जूनियर 2005 बैच इलेक्ट्रिकल सां तालुक़ु रखूं था। उनखां अलावा ॿियो रिश्तो इहो आहे त साईं जिन थरपारकर जे तालके डीपले सां तालुक़ु रखनि था, जॾहिं त आउं बि थरपारकर सां आहियां। ऐं टियों रिश्तो असांजो आहे सिंध सां तालुक़ु रखण जो। सो असां सभ खां पहिरीं साईं मशहूद काज़ी साहब खां पुछंदासीं त हल्को पंहिंजो इंट्रोडक्शन ॾियो, उनखां पोइ असां कचहरी जी शुरूआति कयूं था। महिरबानी आफ्ताब। जीअं तव्हां ॿुधायो, मुंहिंजो तालुक़ु ओरिजिनली दीपले सां आहे ऐं मूं मेहराण यूनिवर्सिटी मां 89 में कंप्यूटर सिस्टम्स इंजीनियरिंग में ग्रेजुएशन कई। उनखां पोइ सऊदी अरब, पहिरीं पाकिस्तान में जॉब कई पब्लिक सर्विस कमीशन में ग्रेड 18 में। सऊदी अरब वियसि, 6 साल उते रहियसि। 23 सालनि खां कैनेडा में आहियां ऐं हितां मूं US मां MBA ऐं PhD बि कई इन बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन। ऐं हाणे हिते नौकिरी करियूं पिया, पोइ 10 सालनि खां कैलगरी शहर में रहां पियो। अच्छा, काज़ी साहब मूंखे इहो ॿुधायो त असांजे नौजवान जो अक्सर इहो सुवालु हूंदो आहे जॾहिं बि असां फ़ोटो पोस्ट कंदा आहियूं, कैनेडा में आहियूं, US में आहियूं, त असांजे जेको नौजवान आहिनि उहो घणो करे इहो सुवालु कंदा आहिनि त यार उते जॉब जे लाइ कीअं वञिजे, उते सेटलमेंट कीअं कजे, उते स्कॉलरशिप्स कहिड़ियूं मौजूदु आहिनि। सो तव्हांजो छा ख़्यालु आहे, जेको असांजो नौजवान मेहरान यूनिवर्सिटी मां, NAD मां, सर सैद मां या ॿियनि सिंध यूनिवर्सिटी मां, LMC मां ग्रेजुएट करे निकिरे थो, उन्हनि नौजवान जे लाइ कैनेडा में, US में, UK में कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि? हींअर तव्हां ज़ाहिरी ॻाल्हि आहे कैनेडा में रहो था, त इन करे मुंहिंजो फोकस घणो कैनेडा ते हूंदो। सो तव्हां छा था सम्झो उन्हनि जे लाइ कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि इन टर्म्स ऑफ एजुकेशन, यानी मास्टर्स जे लाइ, या इन टर्म्स ऑफ जॉब जे लाइ? जी ॿुधायो। ॾाढो सुहिणो सुवालु आफ्ताब। छाकाणि जो मुंहिंजो तालुक़ु IT जे फील्ड सां आहे, पर हाणे IT जी फील्ड एतिरी घणी वधी वई आहे जो जंहिं बि डिसिप्लिन में तव्हां हुजो उन में कंहिं न कंहिं तरीक़े सां IT जी इन्वॉल्वमेंट बहरहाल आई आहे। तंहिंजे करे जेके दोस्त मूंखां सलाह वठंदा आहिनि, जेके टेक्नोलॉजी जे फील्ड में अचणु चाहिनि था, उन्हनि खे आउं चवंदो आहियां त हा, अॼुकल्ह जेको दौरु IT में हले पियो, उन में 2 फील्ड्स तमामु एग्रेसिवली अॻियां वधनि पियूं। हिकिड़ो त क्लाउड कंप्यूटिंग, जंहिंमें तव्हां क्लाउड बेस्ड कंसल्टेंसी जूं जॉब्स तमामु घणियूं अवेलेबल आहिनि। ऐं ॿियो डेटा साइंस। डेटा साइंस का IT स्पेसिफिक पर से कोन्हे, छाकाणि उहो तमामु स्टैटिस्टिकल उन में एनालिसिस आहे, पर आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं इन क़िस्म जूं जेके बि शयूं आहिनि, तव्हां यकीन करियो त गूगल हिन वक़्तु जेको डेटा साइंस जा डेवलपर्स आहिनि उन्हनि खे $2 खां $2.5 लख एनुअल सैलरीज़ ॾे थो। एॾी घणी डिमांड आहे। त आउं दोस्तनि खे हमेशह इहो चवंदो आहियां, जेके असांजा स्पेशली सिंध मां जेके नौजवान अचनि था, जेके IT जे फील्ड सां आहिनि, त इन्हनि ॿिनि डिसिप्लिन्स में पंहिंजो पाण खे इनेबल करियो। ऐं मोस्ट इम्पॉर्टेंटली सॉफ्ट स्किल साइड ते पंहिंजे कम्युनिकेशन स्किल्स खे वधायो। छाकाणि जो जेकॾहिं तव्हां सुठी फ्लुएंट इंग्लिश ॻाल्हाए नथा सघो या सम्झी नथा सघो, त पोइ हिन मार्केट में हलणु जेको आहे सो रीज़नेबली ॾुखियो थी थो वञे। ऐं हिन में आउं तव्हांखे दोस्तनि खे बि हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदो रहां त ख़ासि करे असांजा सिंधी नौजवान जेके आहिनि उहो सॉफ्ट स्किल्स ते एतिरो ध्यानु कोन ॾींदा आहिनि। ऐं उहो ई सबबु आहे, जेकॾहिं तव्हां नोट कयो त वॾनि शहरनि में असांजो सिंधी नौजवान जॾहिं प्राइवेट कंपनीज़ में किथे अप्लाई करे थो, त उहो उन्हनि ॿियनि छोकिरनि खे ओवरकम नथो करे सघे, कॉम्पीट नथो करे सघे, छो जो टेक्निकली त हू ॾाढा साउंड आहिनि, होशियार आहिनि, पर ॻाल्हाइजे कीअं, इंटरव्यू कीअं ॾिजे, रेज़्यूमे कीअं ठाहिजे, उहो हुननि शयुनि जी ख़बर कोन्हे। तंहिंखां पोइ शायदि समहाउ लैक ऑफ कॉन्फिडेंस जेको आहे न, सो आउं मेहराण यूनिवर्सिटी में कुझु अर्सो एक्सटर्नल एडवाइज़र बि रहियो हुअसि कंप्यूटर साइंस सिस्टम से सॉफ्टवेयर इंजीनियरिंग में। त मूं जेका ॻाल्हि नोट कई उहा एग्ज़ैक्टली इहा हुई त असां वटि टैलेंट ॾाढो आहे, पर असां पंहिंजो पाण खे एक्सप्रेस कोन पिया करे सघूं। एतिरो असां कॉन्फिडेंस समहाउ पंहिंजो पाण में फील कोन कंदा आहियूं। पंहिंजी आङुरियूं बराबरि कोन्हे, घणा बि तमामु क्रीम क़िस्म जा छोकिरा बि आहिनि, पर हिकिड़ी जनरल टेंडेंसी आहे त इन में असांखे पंहिंजी सॉफ्ट स्किल जीअं तव्हां चयो, उन में एब्सोल्यूट नेसेसिटी आहे असांजे लाइ पंहिंजो पाण खे इम्प्रूव करणु। अच्छा, आख़िरी सवाल मुंहिंजो काज़ी साहब सां इहो आहे त साना जी इलेक्शन अचण वारी आहे ऐं साना जो किरदारु पॉज़िटिव रहियो आहे। सिंध में जेतिरा बि मसइला मसाइल उन्हनि में हमेशह साना पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। तव्हां छा था सम्झो त साना जो जेको किरदारु रहियो आहे उहो तसली बख़्श आहे या उन में इम्प्रूवमेंट जी ज़रूरत आहे? ॿियो सवाल इन सां रिलेटेड इहो आहे त इलेक्शन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे ऐं तव्हां कहिड़ी टीम खे सपोर्ट कयो पिया? जी हा, अॼुकल्ह सना साईं बिल्कुलु हार्ड मौज़ू आहे। ऐं जेकॾहिं सिंध जे हवाले सां सना जे बारे में ॻाल्हायूं त ॾिसो, पर्सपेक्टिव जेको आहे सो माण्हुनि जा ॾाढा डिफरेंट आहिनि।
हिकिड़ा माण्हू जेको आहे सो सना जे कम खे तमामु घणो एप्रिशिएट कनि था। ख़ुशूसी तौर ते जेको SSDP जो हिननि जो प्रोग्राम आहे उहो त तमामु लाजवाब आहे, प्रोफेशनल डेवलपमेंट आहे। एग्ज़ैक्टली जंहिं ॻाल्हि जी पाण हाणे ज़िक्र करियूं पिया यूथ डेवलपमेंट या उन्हनि जे कैरियर गाइडेंस जे हवाले सां, त SSDP इज़ डूइंग वंडरफुल वर्क। ऐं उन खां अलावा जेके सिंध जा क्रॉनिक मसइला आहिनि, मिसाल जे तौर ते फोर्स्ड कन्वर्जन आहे, या जेको नंढी उमिरि जूं शादियूं आहिनि, या जेकी ह्यूमन राइट्स जूं वायोलेशन्स थियनि थियूं, उन ते बि सना पंहिंजो सुठो रीज़नेबली सुठो किरदारु अदा करे थी। मुंहिंजे नज़र में सना सिंधीज़ ऑफ नॉर्थ अमेरिका जी ऑर्गेनाइज़ेशन आहे प्राइमरीली। असांजो मेन फोकस सिंध यकीनन आहे, छाकाणि जो असांजी मदरलैंड आहे, लेकिन जेके सिंधी हिते रहनि था कैनेडा में या US में, उन्हनि ते असांजो प्राइमरी फोकस हुजणु घुरिजे। जेको आउं ॾिसां थो त सना हिन वक़्त ताईं उन में एतिरो घणो कामयाबु कोन थी सघी आहे ऐं ॾाढी बहितरी जी गुंजाइश आहे, छाकाणि जो सना खे पंहिंजो हिते मज़बूत करिणो आहे, हिते जे माण्हुनि खे अट्रैक्ट करिणो आहे, जो माण्हू इहो सम्झनि त व्हाट इज़ इन इट फॉर मी। ॾिसो न, सना जा इलेक्शन जे साल में त खणी 2500 मेंबर थी था वञनि, नॉन इलेक्शन ईयर में 50 मेंबर बि कोन था हुजनि। हज़ार हा सिंधी हिते रहनि था कैनेडा ऐं अमेरिका में, पर माण्हू कोन था असां सां इंटरेक्ट कनि। इन जो मतिलबु आहे त असांजी ऑर्गेनाइज़ेशनल वीकनेस आहे, जंहिंजे करे असां माण्हुनि खे अट्रैक्ट कोन पिया करे सघूं। ऐं ॿियो सुवाल इलेक्शन जे पॉइंट ऑफ व्यू खां, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सना खे हिकिड़ी सोबर, हम्बल ऐं सुठी लीडरशिप जी ज़रूरत आहे। सना खे टॉकेटिव पंहिंजो सेल्फ प्रोजेक्ट करण वारा माण्हू ऐं आऊं करण वारा माण्हू जेको आहे, उहे सना जी लीडरशिप जे लाइ मुनासिब न आहिनि, अहल न आहिनि। तंहिंजे करे स्ट्रांगली सना जी जेका यूनिटी टीम आहे, ख़ालिद चन्ना जंहिंजो प्रेसिडेंट लाइ बीहे पियो, अशफाक मेमन जनरल सेक्रेटरी लाइ बीहे पियो, इन टीम खे इन करे सपोर्ट करियां पियो त इन में तव्हां ॾिसंदा त इन जो हर हिकु माण्हू पंहिंजे फील्ड में प्रोफेशनली वेल क्वालिफाइड ऐं उन्हनि जो जेको एटीट्यूड आहे हम्बल आहे, प्लस उन्हनि जी लोकल ग्राउंड ते नॉर्थ अमेरिका में सिंधियुनि जे लाइ तमामु घणी ख़िदमतूं कयल आहिनि। तंहिंजे करे आउं सजेस्ट कंदुसि सभिनी दोस्तनि खे त सना यूनिटी टीम खे ज़रूरु सपोर्ट करियो। थैंक यू वेरी मच। सो दोस्तो, इहो हुया असांजे मशहूद काज़ी साहब, जिन सां असां कचहरी कईसीं, ऐं होपफुली तव्हां हिन मां ज़रूरु लाभ पिराईंदा, ख़ासि करे असांजे नौजवान। इन सां गॾु पंहिंजे दोस्त ऐं होस्ट आफ्ताब राय में कोई इजाज़त ॾींदा। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, सात सलामत। थोरो तव्हांखे कैनेडा जे ॿाहिरियों सियारो बि ॾेखारियूं था।